أعوذ بالله من الشيطان الرجيم बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सलातो व सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हांखे ख़ुश आमदेद आहे क़ुरान यूनिवर्स में, जिथे असां क़ुरान जी आयतनि खे पढ़ी उनखे सम्झण जी कोशिशि कयूं था। लास्ट वीडियो में असां जेको आहे सूरह बक़रा जो पहिरियों रुकू मुकमल कयो। उनजी 7 आयतूं हुयूं जेके असां पढ़ियूंसीं। उन में असांखे ॿुधायो वियो कि ईमान रखण वारा माण्हू केरु हूंदा आहिनि ऐं जिन्हनि खे ईमान कोन हूंदा आहिनि, जेके कुफ़र कंदा आहिनि, उहे केरु हूंदा आहिनि। ऐं अॼु असां ॿियो रुकू शुरू कंदासीं जेको आयत नंबर 8 खां शुरू थींदो। इहो सूरह बक़रा जेको आहे इहो क़ुरान जी जेको आहे इहो ॿियो चैप्टर आहे, सेकेंड चैप्टर आहे ऐं इन जी जेको आहे 286 आयतूं आहिनि ऐं इन जा 40 रुकू आहिनि। सो इनशाला असां हिकिड़ो हिकिड़ो रुकू करे पढ़ंदासीं ऐं ॾिसूं इहो सफ़र असांजो किथे थो पुॼे। अलाह साईं सां दुआ करां थो कि जेको तव्हांखे ॿुधायां उहो सुठो ऐं सही सबक़ ॿुधाए सघां। ऐं अलाह साईं सां इहा बि दुआ करां थो कि तव्हांजे दिलनि में इन क़ुरान जी इन्हनि आयतनि जो असरु दाख़िल थिए ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में इन क़ुरान जी आयतनि खे शामिल करे सघो ऐं उन सां फ़ाइदो खणी सघो। शुरू कयूं था। आयत नंबर 8 खां शुरू था करूं सूरह बक़रा जी। ومن الناس من يقول آمنا بالله وباليوم الآخر وما هم بمؤمنين अल्लाह चए थो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ومن الناس من يقول آمنا بالله وباليوم الآخر وما هم بمؤمنين। अल्लाह चए थो इंसाननि में हिकिड़ा अहिड़ा इंसान आहिनि जेके चवनि था ज़बान सां मई यक़ूलू आमन्ना कि भई असां ईमान खणी आयासीं, किथे अल्लाह ते बि खणी आयासीं ऐं योमुल आख़िरत ते बि। मूं तव्हांखे पुठी वीडियो में ॿुधायो कि योमुल आख़िरत जो जेको यकीन आहे कि अल्लाह साईं वटि वेंदासीं, असांजो हिसाब किताब थींदो ऐं जन्नत दोज़ख जा फ़ैसिला थींदा, इहो हिकिड़ो ईमान जो जेको आहे जुज़ आहे, ईमान जो हिसो आहे। इन जे बग़ैर जेको आहे आख़िरत में यकीन जे बग़ैर जेको आहे ईमान जेको आहे उहो मुकमल नथो थिए। ते अल्लाह ॿुधाए पियो हिकिड़े माण्हुनि जो जेके वमिन नास में यक़ूलू, इहे चवनि था ज़बान सां, इहो चवनि था कि असां त ईमान खणी आयासीं अल्लाह ते बि ऐं आख़िरत वारे ॾींहं ते बि। पर अल्लाह साईं वरी आख़िर में ॿुधाए थो असां वमा हुम बि मोमिनीन, इहे मोमिन कोन्हनि के। ईअं ई पिया गशा आणनि, ईअं ई पिया ॻाल्हियूं कनि, इन्हनि जे दिलनि में इहा ॻाल्हि कोन्हे का। इहे रुॻो ज़बान सां चवनि पिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां डिॼनि था, तंहिंजे करे जेको आहे इहो ज़बान सां चवनि पिया कि असां त ईमान खणी आयासीं, असां योमिन आख़िर ते बि यकीन था रखूं। يخادعون الله والذين آمنوا وما يخدعون إلا أنفسهم وما يشعرون। अॻियां हलूं था। आयत नंबर 9 में अल्लाह साईं चए थो युखादिऊन अल्लाह, हू अल्लाह साईं खे जेको आहे धोखो था ॾियणु चाहिनि। युखादिऊन जेको आहे यख़्दऊन जेको आहे धोखे खे चइबो आहे, तव्हां सां जेको आहे धोखो करणु था चाहिनि। त इहे अल्लाह खे सम्झनि पिया कि असां अल्लाह खे जेको आहे असां जेको आहे के धोखो ॾेई सघंदासीं। ईअं इन्हनि जा दिमाग़ एॾा कुंद ज़हन आहिनि ऐं एॾा बिल्कुलु बिखरियल आहिनि ऐं का उन्हनि में जेका आहे समझदारी आई कोन्हे का। त उहो सम्झनि था कि अल्लाह साईं खे धोखो ॾेई सघंदा। वल्लज़ीन आमनू, ऐं उन्हनि खे बि धोखो ॾींदा जेके ईमान वारा आहिनि, जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु उन जा सहाबी आहिनि, जेके दोस्त अहबाब आहिनि। त इहे सम्झनि था कि असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सॼे ग्रुप खे जेको आहे धोखो ॾेई छॾंदासीं। वमा यख़्दऊन, अल्लाह चए थो इहे कंहिंखे धोखो कोन पिया ॾियनि, इल्ला अनफुसहुम, सवाइ जेके पंहिंजे पाण सां धोखो करनि पिया। वमा यशऊरून, पर इन ॻाल्हि जो इन्हनि खे शऊर कोन्हे, इन ॻाल्हि जी इन्हनि खे सम्झ कोन्हे का। हीअ सम्झंदा असां ॿियनि खे बेवकूफ़ ठाहींदा पिया वठूं, पर असल ही पाण बेवकूफ़ थी रहिया आहिनि, पाण खे धोखो ॾेई रहिया आहिनि, पर इन ॻाल्हि जो इन्हनि खे शऊर कोन्हे। इहा हिकिड़ी इन ज़हनी इंसान जी कमज़ोरी हूंदी आहे कि उनखे पंहिंजा जेके ख़ताऊं ऐं पंहिंजियूं जेके ग़लतियूं आहिनि उहे उनखे सवलाई सां नज़र कोन ईंदियूं आहिनि। जेसिताईं वरी केरु अची ॿुधाए सम्झाए उन्हनि खे, तेसिताईं उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे।
في قلوبهم مرض فزادهم الله مرضا ولهم عذاب أليم بما كانوا يكذبون. في قلوبهم مرض في قلوبهم مرض فزادهم الله مرضا ولهم عذاب أليم بما كانوا يكذبون. त अलाह साईं चए थो इन्हनि जे दिलनि में जेको आहे हिकिड़े क़िस्म जो मर्ज़ आहे, हिकिड़े क़िस्म जो इन्हनि खे बीमारी लॻल आहे. पाण खे सुधारे नथा सघनि, पाण खे ठीकु नथा करे सघनि. हीअ सम्झो कि कंहिंखे को ज़ख़्म लॻायो हुजे ऐं उन में इहा एबिलिटी न हुजे, उन में इहा सकत न हुजे कि उहो पंहिंजे ज़ख़्म खे ठीकु करे सघे, पंहिंजी ख़्यालु करे सघे. त हिन टाइप जा माण्हू आहिनि. हिननि जे क़ुलूब में, हिननि जे दिलनि में, क़ुलूब जो मतिलबु आहे दिलि, दिलनि जे अंदरि अहिड़ी हिकिड़ी बीमारी आहे जेका अलाह साईं उन्हनि जी बीमारी पोइ वधाए पियो. अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, पोइ अलाह साईं उन्हनि खे छॾे ॾींदो आहे, उन्हनि खे छॾे ॾींदो आहे. जॾहिं उन्हनि में को सुधरण जी का रोशनी बाक़ी कोन रहंदी आहे त पोइ अलाह साईं अहिड़नि माण्हुनि खे छॾे ॾींदो आहे. पोइ इहे शराबूं पीअंदा आहिनि, जुआऊं कुॾंदा आहिनि, माण्हुनि खे धोखा ॾींदा आहिनि, पैसा खाए वेंदा आहिनि, अजीब अजीब हरकतूं कंदा आहिनि ऐं जवानी खां वठी बुढ़ापे ताईं रुगो ख़्वारी जी ज़िंदगी गुज़ारंदा आहिनि. त अलाह साईं चए थो फी क़ुलूबिहिम मर्दन, इन्हनि दिलनि में मर्ज़ आहे ऐं मूं वधाए छॾियो आहे इन्हनि खे. इन मर्ज़ में जेको आहे इहे वधंदा पिया वञनि. वलाहुम अज़ाबुन अलीम, ऐं इन्हनि अहिड़े क़िस्म जे माण्हुनि जे लाइ अलाह साईं हिकिड़ो वॾो अलीम अज़ाब, अलीम चइजो दर्दनाक अज़ाब, जेको तकलीफ़ दे अज़ाब, जेको ॾुखियो अज़ाब हुजे. अलाह साईं चए थो अज़ाबुन अलीम बिमा कानू यकज़िबून, इन वजह सां की हुननि जे कूड़ ॻाल्हाइण जे करे. यकज़िबून कदब चइजे थो कूड़ खे झुटलाइण जे करे. उन्हनि आयतनि खे बि झुटलायो ऐं पाण बि जेको आहे सॼो ॾींहुं कूड़ था ॻाल्हाइनि कि असां ईमान खणी आयासीं, असांजो आख़िरत में बिलीव आहे, असां अलाह जा वॾा मञण वारा आहियूं. त इहे अहिड़ा जेके कूड़ ॻाल्हाइनि था, त अलाह साईं उन्हनि जे लाइ चए थो मूं हिननि जे करे, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे हिननि जे लाइ जेको आहे अज़ाब रखियो आहे, जेको अज़ाबुन अलीम आहे, जेको ॾाढो ॾुखियो दर्दनाक अज़ाब आहे. وَإِذَا قِيلَ لَهُمْ لَا تُفْسِدُوا فِي الْأَرْضِ قَالُوا إِنَّمَا نَحْنُ مُصْلِحُونَ. وَإِذَا قِيلَ لَهُمْ لَا تُفْسِدُوا فِي الْأَرْضِ, ऐं जॾहिं हिननि खे चयो वञे थो कि ॾिसो ज़मीन ते फ़साद न पए. फ़साद छा हूंदो आहे? फ़साद इहो हूंदो आहे कि जॾहिं केरु माण्हू कंहिंखे धोखो ॾींदो आहे त पोइ उन माण्हू खे तकलीफ़ पहुचंदी आहे ऐं इहो धोखे जो जेको आहे कॉन्सेप्ट ग्रो कंदो आहे, कूड़ ॻाल्हाईंदो आहे त कंहिंखे तकलीफ़ थींदी आहे. इहे सभु फ़साद जूं क़िस्मूं आहिनि. इहे सभु फ़साद जूं क़िस्मूं आहिनि ऐं फ़साद नंढो बि हूंदो आहे, फ़साद वॾो बि हूंदो आहे. त अलाह साईं चए थो ज़मीन में जेको आहे फ़साद न फैलाए. मूं ज़मीन ठाही आहे कि इंसान रहनि, अमन अमान सां रहनि, मुंहिंजी इबादत करनि, मूंखे जेको आहे मूं वटि अचण जी तयारी कनि, सुठा कमु कनि, हिक ॿिए जे कमु अचनि, ग़रीबनि मिसकीननि जे, यतीमनि जे ऐं सभिनी जी जेको आहे मदद कनि, पाण बि सुठे रास्ते ते हलनि, ॿियनि खे बि सुठे रास्ते ते आणण जी जेको आहे पूरी हद मुमकिन कोशिशि कनि. त अलाह साईं चए थो वइज़ा क़ील लहुम ला तुफ़्सिदू, हिननि खे जॾहिं असां हिननि माण्हुनि खे चवंदो ॾिसो फ़साद न करो ज़मीन ते, इन टाइप जा जेके किना कम आहिनि इहे न करो ज़मीन ते. त पोइ छा था चवनि? कालू, उहे चवनि था इन्नमा नहनु मुस्लिहून, असां त जेको आहे इस्लाह करे रहिया आहियूं सोसाइटी जी, असां त जेको आहे सुधारे रहिया आहियूं. तव्हां असांखे चओ पिया असां किना कम था करूं, असां त जेको आहे सुधारण आया आहियूं. इहे जेके वॾी जंगूं थींदियूं आहिनि, पोइ माण्हुनि खे मारंदा आहिनि, मिसकीननि ग़रीबनि खे, जीअं अॼुकल्ह हले पियो फ़लस्तीन में जेको हले पियो हाल जेको लॻो पियो आहे. त पोइ हिननि खे जॾहिं चइजे थो बाबा इहो न करो, त मायूं ॿार ज़ुल्म करे रहिया, त हीअ चवंदा न असां त सुधारण आया आहियूं. ऐं हीअ जेको आहे माण्हू ॼट आहिनि, सफ़ा अहिड़ा हाल में रहिया विया आहिनि. असां त हिन ते सुहिणी प्रॉपर्टीज़ ठाहींदासीं, होटलूं ठाहींदासीं, हीअ कंदासीं, हू कंदासीं, असां त सुधारण आया आहियूं इन जाइ खे. ألا إنهم هم المفسدون ولكن لا يشعرون. इन जो जवाब अलाह ॾिए थो आयत नंबर 12 में, अला इन्नहुम हुमुल मुफ़्सिदून. अलाह चए थो बेशक इहे ई आहिनि जेके फ़साद करण वारा आहिनि. इहो बि हिननि जो हिकिड़ो ॿियो कूड़ आहे कि ही सुधारण आया आहिनि. इहो बि हिननि जो हिकिड़ो ॿियो कूड़ आहे जेको हिननि खे नज़र कयो. वला किला यशरून, अलाह साईं वरी इहो ई शऊर जी ॻाल्हि कई कि हिननि खे इन ॻाल्हि जो शऊर. मूं तव्हांखे ॿुधायो कि इंसानी फितरत में इहा ॻाल्हि हूंदी आहे कि उनखे पंहिंजियूं ग़लतियूं नज़र कोन ईंदियूं आहिनि. सिंधी में हिकिड़ो कहावत आहे न,
ॻऊं चए मेंह चए ॻऊं खे तुंहिंजी पुछ कारी। हाणे पाण सॼी कारी आहे पर हुनखे नज़र कोन पियो अचे की सॼी कारी आहे, पर पोइ ॻऊं जी जेका आहे हुनखे पुछ कारी नज़र अची वई। त इंसान जो मामिलो बि इहो आहे, ॿिए जे अंदरि जेका नंढी सी बि ग़लती हूंदी, नंढी सी बि का मिस्टेक हूंदी, उहा हिननि खे फौरन नज़र अची वेंदी। पर पंहिंजे अंदरि जेको आहे हज़ार ज़ुल्म भरिया पिया हूंदा, सुबुह शाम जेको आहे हुनजी ज़िंदगी जेको आहे हुनमें कूड़ ऐं जेको आहे धोखे ऐं फ़रेब जे अलावा का शइ कोन हूंदी, पर हुनखे उहा शइ नज़र कोन ईंदी। इहा इंसान जो हिकिड़ी कमज़ोरी अलाह साईं रखियल आहे। त अलाह चए थो डेफिनेटली इहे ई माण्हू आहिनि। आयत नंबर 12 में अलाह चए थो इहे ई आहिनि जेके चवनि पिया न पुठी आयत में, जिन्हनि चयो की असां त सुधारण वारा, इहे सुधारण वधारण वारा कोन्हनि खे, पर हिननि ॻाल्हि जो इन्हनि खे शऊर कोन्हे को। अला इन्नहुम हुमुल मुफ़्सिदून, इहे ई आहिनि फ़साद करण वारा, वलाकिन ला यशउरून, लेकिन हिननि खे इन ॻाल्हि जो शऊर कोन्हे। وإذا قيل لهم آمنوا كما آمن الناس قالوا أنؤمن كما آمن السفهاء ألا إنهم هم السفهاء ولكن لا يعلمون वइज़ा क़ील लहुम आमनू, ऐं जॾहिं हिननि खे चयो वञे थो की ईमान खणी अचो, कमा आमन अन्नास, जीअं ॿिया माण्हू ईमान खणी आया तव्हां बि ईमान खणी अचो। कालू त चवनि था अनुमिनु कमा आमन सुफ़हा, तव्हां चाहियो त की असां ईमान खणी अचूं इन्हनि वांगुरु जीअं ही ॼट माण्हू खणी आया आहिनि। सुफ़हा जो मतिलबु आहे ॼट बेवकूफ़ माण्हू, इहे इन्हनि वांगुरु असां बि ईमान खणी अची वञूं। त ही पाणी खे वॾा ई होशियारु सम्झंदा आहिनि। इहे जेके धोखे करण वारा माण्हू, इहे पाणी खे वॾो सम्झनि की असां कूड़ ॻाल्हाए वॾो सत जहान कमाए वरितासीं। इन्हनि कूड़नि माण्हुनि जो इहो हाल हूंदो आहे। इन्हनि जे अंदरि हिकिड़ी वॾाई अची वेंदी आहे ऐं सम्झंदा आहिनि की असां वॾा अक़लमंद आहियूं। आमन नास, हिननि जॾहिं चयो वेंदो आहे हिननि माण्हुनि खे की भई ईमान आणो जीअं ॿियनि माण्हुनि बि ईमान आंदो, त चवनि था असां ईमान खणी अचूं इन्हनि वांगुरु ॼटनि वांगुरु, असां बि इन्हनि वांगुरु थी वञूं। त पोइ अलाह साईं जवाबु ॾिए थो अला इन्नहुम हुमुस सुफ़हा, बेशक इहे ई आहिनि जेके ॼट आहिनि, इन्हनि जो जेको आहे पंहिंजो इहे ई सुफ़हा आहिनि, इहे ई ॼट आहिनि, इहे ई बेवकूफ़ आहिनि। वलाकिन ला यअलमून, पर हिननि खे हिन ॻाल्हि जो इल्मु कोन्हे को, इन ॻाल्हि खे ई सम्झी कोन था सघनि। मूं तव्हांखे चयो न की इंसान जेको आहे पंहिंजी ग़लतियुनि ऐं कोताहियुनि खे नथो सम्झी सघे। त अलाह साईं जो जवाबु ॾेई रहियो आहे। وَإِذَا لَقُوا الَّذِينَ آمَنُوا قَالُوا آمَنَّا وَإِذَا خَلَوْا إِلَى شَيَاطِينِهِمْ قَالُوا إِنَّا مَعَكُمْ إِنَّمَا نَحْنُ مُسْتَهْزِئُونَ। वइज़ा लक़ू अल्लज़ीना, आयत नंबर 14 पढ़ूं पिया। वइज़ा लक़ू अल्लज़ीना आमनू कालू आमन्ना, जॾहिं ही हूंदा आहिनि ईमान वारनि माण्हुनि सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदा आहिनि, उमर सां डिॼंदा हुआ, उमर रज़ी अल्लाह अन्हु सां डिॼंदा हुआ, हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु, जॾहिं मुस्लमाननि सां उथंदा वेंदा त चवंदा हुआ आमनू, चवंदा असां त ईमान खणी आयासीं। कालू आमन्ना, जीअं तव्हां ईमान वारा आहियो न, असां बि ईमान वारा आहियूं। वइज़ा खलऊ इला शयातीनिहिम, ऐं जॾहिं अकेलाई में हूंदा आहिनि, ख़लवत में हूंदा आहिनि, किननि सां, पंहिंजे शैताननि सां, जेके बदमाशी करण वारो जेको टोलो हूंदो आहे, जॾहिं इन्हनि सां वञी मिलंदा आहिनि त चवंदा आहिनि कालू इन्ना माकुम, चवंदा आहिनि की असां त तव्हां सां गॾु आहियूं। इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन, उहो जेको असां अॻे चयासीं पिया न असां ईमान खणी आया, उहो त असां ईअं मश्करी मज़ाक कयासीं पिया। इन्हनि माण्हुनि जो हाल ॿुधायो पियो वञे। ऐं अॼु जी सोसाइटी में, अॼु जे ज़माने में जेको आहे इहो हली रहियो आहे की माण्हू जेको आहे ईमान जा दावा कनि था, पर हुननि जे दिलनि में ईमान कोन्हे को, अलाह जो ख़ौफ़ कोन्हे। अलाह जो ख़ौफ़ हुजे त कीअं ही स्कूलनि जा पैसा खाए वञनि, कीअं ही जेको आहे माण्हुनि जो जेको आहे हक़ मारे वञनि, कीअं माण्हुनि जा जेको आहे वोट चोरी थी वञनि, कीअं नाहक माण्हू जेको आहे जेलनि में हलिया वञनि। अगरि ईमान वारी सोसाइटी हुजे, ईमान वारा माण्हू हुजनि, त कॾहिं ईअं थी सघे थो? नथो थी सघे। इहो इन कूड़ जो जेको आहे साफ़ ज़ाहिर हिकिड़ो सबूत आहे
की एॾो सोसाइटी में कूड़ आहे की सभिनीनि जा हक़ मारणु जेको आहे माण्हुनि सम्झो आसान आहे, छो त उन्हनि खे अलाह साईं सां मुलाक़ात जी का उमेद ई कान्हे। उहे चवंदा को अलाह कोन्हे को, बसि मौत थी त असां क़बर में वियासीं, मिटी सां मिटी थी, इहा ॻाल्हि ख़तमु थी। हिननि खे का उमेद ई कान्हे अलाह साईं वटां जेको आहे की जन्नत जी उमेद। पर इन्हनि माण्हुनि जे अखियुनि ते अलाह साईं पर्दा विधल आहिनि, इन्हनि खे कोन नज़र ईंदो, इन्हनि खे कोन सम्झ में ईंदो। ऐं ही ईमान वारे माण्हुनि जे लाइ ही इम्तिहान बणिजी विया आहिनि। अहिड़ा माण्हू बि ज़रूरी आहिनि ज़मीन में। अहिड़ा माण्हू छो ज़रूरी आहिनि ज़मीन में? जेके ईमान वारा आहिनि उहे हिननि खे सुञाणनि ऐं पंहिंजे पाण खे हिननि सां बचाइनि। इहो उन्हनि जो बि टेस्ट आहे ईमान वारनि जो, की हिननि माण्हुनि सां कीअं डील करिणो आहे। वइज़ा लक़ू लज़ीन आमनू, जॾहिं हू मुलाक़ात कनि था मोमिननि सां त चवनि था ईमान खणी आयासीं। कालू आमन्ना वइज़ा खलो इला शयातीनहिम, जॾहिं हू पंहिंजे शैताननि सां गॾु अकेले में हुजनि था त चवनि था इन्नमा अकुम, असां त तव्हां सां गॾु आहियूं। इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन, असां त ईअं इस्तेहज़ा कयासीं। इस्तेहज़ा जेको आहे मज़ाक करण खे चइजे थो। त ॾिसो अलाह साईं जवाबु छा थो ॾिए। अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम वयमुद्दुहुम फी तुग़यानिहिम यअमहून। आयत नंबर 15 में अलाह चए थो अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम वयमुद्दुहुम फी तुग़यानिहिम यअमहून। अल्लाह हिननि जो मज़ाक करे पियो। ही अलाह जेको आहे न हिननि खे मज़ाक करे पियो हिननि जो बिहिम, ऐं हिननि खे विझी छॾियो वयमुद्दुहुम, हिननि जो जेको आहे हिननि खे ढिर वधाए छॾी। अलाह कंदा रहो, जेतिरो अॻियां वधी सघो था दोज़ख जे मामले में वधंदा रहो। फी तुग़यानिहिम, पंहिंजी तग़ा में, तग़ा जेको आहे चवंदा आहिनि हदनि सां वधी वञण खे, हदनि सां वधी वञण खे जेको आहे तग़ा चवंदा आहिनि। इन्ही मां लफ़्ज़ निकितो आहे बाग़ी खे बि बग़ावत करण वारो जेको हूंदो आहे न, उहो पंहिंजी हद सां अॻियां निकिरी ईंदो आहे, छॾे ॾींदो आहे, हर शइ हर कंहिं सां अलॻि थी वेंदो आहे। तुग़यानिहिम जेको आहे उहो किनी माना आहे। तुग़यानिहिम माना तग़ा करे पियो। अॻियां हली पढ़ंदासीं, फ़िरौन जे लाइ इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे की हीअ उहो ताग़ी हो, तग़ा कंदो पंहिंजी हदनि सां। तुग़यानिहिम यामहून, हीअ पंहिंजे अंधेपन में, यामहून जेको आहे उमियुनि जेको आहे अंधे खे चयो वेंदो आहे। त अलाह साईं चए थो यामहून, हीअ पंहिंजे अंधेपन में जेको आहे अॻियां निकिरी विया आहिनि। ऐं अलाह साईं हिननि खे ढिर ॾेई छॾी आहे। मुद्दो हम के शइ खे वधाए छॾणु, के शइ जी मुदत वधाए छॾणु, के शइ जो वक़्तु वधाइण छॾणु, इन खे मुद चइबो आहे। इन मां ई मदद निकितो आहे। केरु कंहिंजी मदद कंदो आहे त हुनजो जेको आहे कमु थी वेंदो आहे, त हुनजो अरसो वधी वेंदो आहे। त अलाह साईं चए थो इहो मुद मूं ॾेई छॾी आहे हिननि खे ढिर फी तुग़यानिहिम, के निकिरी वञनि पंहिंजे अंधेपन में जेको आहे, जेतिरो यामहून जेतिरो अॻियां हिननि खे वञणो। उलाइक الذين اشتروا الضلالة بالهدى فما ربحت تجارتهم وما كانوا مهتدين। उलाइक الذين اشتروا الضلالة بالهدى, इहे अलाह साईं चए थो इहे उहे माण्हू आहिनि जिन्हनि जेको आहे ख़रीद करे वरिती आहे। अश्तरो ख़रीद करे वरिती आहे, अल दलाला हिकिड़ी बुराई जेको आहे, भटकण जेको आहे। तव्हां ॾिसो था न पैसे वारा माण्हू हूंदा आहिनि जेके हरू भरू पैसा ख़र्च करे वञी करे किना कमु कंदा आहिनि। महांगी महांगी शराबूं वठंदा आहिनि, महांगा महांगा जेके आहिनि फंक्शन कराईंदा आहिनि, गाना कराईंदा आहिनि, डांसर्स घुराईंदा आहिनि। ही पंहिंजे जेको आहे ग़लति कमनि ते जेको आहे तमामु पैसो ख़र्च कंदा आहिनि। त इहे ख़रीद कंदा आहिनि, बुराई खे ख़रीद कंदा आहिनि, मार्केट मां वञी ख़रीद कंदा आहिनि की किथे किथे बुराई आहे, उन जा पैसा ॾींदा आहिनि ऐं वठी करे ईंदा आहिनि। सम्झा वॾो कमाल कयोसीं, वॾो कमाल कयोसीं। त अलाह साईं उलाइक الذين اشتروا الضلالة, इहे उहे आहिनि जिन्हनि ख़रीद करे वरिती आहे दलाला बिल हुदा। हिननि खे त घुरिजे आहे की वञी करे नेक कमु कंदा, इहे पंहिंजा पैसा ख़र्च कंदा, को यतीम खानो ठाहिणु, को ग़रीबनि खे खाधो खाराइणु, को ग़रीबनि खे पढ़ाइणु, को ग़रीबनि जे कमु अचणु, इन्हनि शयुनि ते पैसा ख़र्च करनि। हिननि छा कयो आहे, हिननि ख़रीद करे वरिती आहे, बुराई खे ख़रीद करे वरितो आहे, बजाए जेके हिननि खे हिदायत खे वठणु घुरिजे। फमा रबिहत तिजारतुहुम, अलाह चए थो ॾिसो ही कहिड़े क़िस्म जो हिननि इहो जेको आहे कारोबार कयो आहे। इहो कहिड़े क़िस्म जो ग़लति कारोबार आहे की तव्हां पैसा बि ॾियो ऐं शइ बि किनी वठी अचो, अहिड़ी शइ वठी अचो जंहिंजे खाइण सां तव्हां बीमार थी वञो, जेको तव्हांखे को मर्ज़ थी वञे। त अलाह चए थो कहिड़े क़िस्म जी तिजारत आहे। हिननि इहो तिजारत चवंदा आहिनि, का शइ हिकिड़े तरफ़ां खणी वञे वरी ॿिए त हीअ छा था कनि, वञी करे पंहिंजो जेको आहे वञी करे पंहिंजी हिदायत ऐं जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे ॾेई करे पोइ वरी बुराई खे ख़रीद करे वापसि वठी था अचनि। अलाह चए थो फमा
कहिड़ी क़िस्म जी इहा रबिहत तिजारत, कहिड़ी क़िस्म जी इहा बेकार क़िस्म जी तिजारत आहे। वमा कानू मुहतदीन, ऐं हीअ उहे माण्हू आहिनि जिन्हनि खे जेको आहे हिदायत कोन मिलंदी, इहे मुहतदी कोन थींदा, इन्हनि खे हिदायत कोन मिलंदी। مثلهم كمثل الذي استوقد نارا فلما أضاءت ما حوله ذهب الله بنورهم وتركهم في ظلمات لا يبصرون. आयत नंबर 17 में अलाह चए थो मसलहुम कमसल लज़ी, हिननि जी मिसाल अहिड़े क़िस्म जी आहे, जेके माण्हू असांखे ॿुधाए विया पुठियां, हिननि जी मिसाल अहिड़ी आहे, अस्तौक़द नारा, ही का मशल ॿारनि था, फलम मां जॾहिं रोशनी फैलिजी थी, फलम मां अदात माहौल हू, जॾहिं रोशनी सॼे कमरे में फैलिजी थी वञे, माहौल ज़हबुल्लाहु बिनूरिहिम, अलाह साईं हिननि जो जेको आहे नूर वठी थो, वतरकहुम फी ज़ुल्मात, ऐं छॾे थो ॾिए हिननि खे अंधेरनि में, ला युबसिरून, जिथे हुननि खे कुझु नज़र न अचे, हुननि जी बसीरा जेको आहे कंहिं कम जी न थिए। ईअं हुननि माण्हुनि जो ॿुधायो पियो वञे जिन्हनि जेको आहे चङाई खे विकिणी करे ऐं बुराई खे ख़रीद करे। صم بكم عمي فهم لا يرجعون. सुम्मुम बुकमुन उम्युन फहुम ला यरजून, इहा क़ुरान जी वॾी मशहूरु आयत आहे। सुम्मुम बुकमुन उम्युन, ही जेके आहिनि ही ॿोढ़ा आहिनि, ऐं ही डम आहिनि, ही ॻाल्हाए कोन था सघनि, ऐं ही अंधा आहिनि। सो अलाह ॿुधाए पियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ला यरजून, ही जेके आहिनि वापसि रुजू कोन कंदा थाना, ही अलाह ॾांहुं वापसि कोन ईंदा, इहे जेके आहिनि भटकी विया आहिनि। सुम्मुम बुकमुन उम्युन, इहे जेको आहिनि बिल्कुलु ई ॿोढ़ा आहिनि, हिननि खे ॿुधण में बि कोन ईंदो, बुकमुन बि आहिनि, उम्युन अंधा बि आहिनि, फहुम ला यरजून, अलाह साईं असांखे बचाए इन अंधेपन सां। أو كصيب من السماء فيه ظلمات ورعد وبرق يجعلون أصابعهم في آذانهم من الصواعق حذر الموت والله محيط بالكافرين. ओ कसीबन मिन समाए, ॿी हिकिड़ी मिसाल थो ॾिए अलाह, ओ कसीब मिन समाए फीही, त ॾिसो वॾी क़िस्म जो हिकिड़ो बारिश पवंदी हुजे, कसीब आसमान मां जेको आहे फीही ज़ुल्मातुन व राअदुन, त जेको आहे अंधेरा जेके आहिनि उहे छायल आहिनि, व राअदुन, ऐं अलाह सुब्हानहु व तआला चए थो बिजली जेका आहे उहा झटका हणे पई ऐं ॿरे पई, व बरकुन, ऐं बिजली जेका आहे चमके पई, यजअलून असाबहुम, ही छा था कनि कि ही पंहिंजी आङुरियूं पंहिंजे कननि में विझी था, असाबहुम जेको आहे आङुरियुनि खे चयो वियो आहे, पंहिंजे कननि में आङुरियूं विझी था छॾनि, फी आज़ानिहिम, पंहिंजे कननि में विझी था छॾनि, मिन सवाइक हज़रल मौत, इन्हनि खे लॻे थो कि हाणे त मौत अची असांजे मथे ते बीठी आहे। अहिड़ा कड़का था थियनि आसमान में, अहिड़ियूं बारिशूं पियूं अचनि, अहिड़ा अंधेरा पिया थियनि, वरी हुन में बिजलियूं पियूं चमकनि, त इहो सॼो सीन अलाह साईं ॾेखारे पियो कि इन हालत में ही छा कंदा आहिनि, पंहिंजी आङुरियुनि खे विझंदा आहिनि पंहिंजे कननि में, ऐं हिननि खे डपु लॻंदो आहे कि हाणे त मौत जेका आहे अची मथे, हज़रल मौत वल्लाहु मुहीत बिल काफ़िरीन, अलाह चए थो अलाह साईं काफ़िरनि जो इहातो कयल आहे। मोहित चवंदो आहे कि घेरो ॾिनल आहे, इहे अलाह जे घेरे सां जेको आहे ॿाहिरि कोन था निकिरी सघनि, इहे अलाह जे घेरे में फाथल आहिनि। يكاد البرق يخطف أبصارهم كلما أضاء لهم مشوا فيه وإذا أظلم عليهم قاموا ولو شاء الله لذهب بسمعهم وأبصارهم إن الله على كل شيء قدير. यकादुल बर यख्तफु अब्सारहुम, ऐं अलाह साईं चए थो कि ही जेको बिजली चमके थी, यख्तफु अब्सारहुम, ईअं एॾी झटके वारी थी हुजे, लॻे थो जीअं अखियूं हाणे वयूं, असांजूं अखियूं जेको आहे खॼी वेंदियूं, अंधा थी वेंदासीं। अब्सारहुम कुल्लमा अदा लहुम मशा फीही व इदा अज़लमु अलैहिम
त पोइ ही चवनि था जॾहिं बि बिजली अचे थी हिननि खे लॻे थो की बिल्कुलु ई अखियूं असांजूं वयूं ऐं पोइ हिननि खे लॻे थो ही थोरो हुन में हलनि था यख़्तफ़ू थोरो सो हुन में मूवमेंट करनि था हलनि था मशाफ़ी थोरो हलनि था वज़ा अज़लम अलैहिम ऐं पोइ जेको आहे उहो बीह था रहनि ईअं सिधा थी करे हलनि था थोरो वरी बीह था रहनि डपु आहे कंहिं शइ जी पक कोन्हे की असां सां अहिड़ो कुझु थी वेंदो असांजी त ज़िंदगी वई अखियूं बि वञनि थियूं असांजूं ही बीह रहंदा आहिनि कामू भेण खे चइजे थो अलैहिम कामू वलो शाह अल्लाहु लज़हब बिसमीहिम त अगरि अलाह साईं चए थो एंड इफ अल्लाह हुन वक़्तु चाहे वलो जॾहिं बि चाहे हूंदो आहे इन चाहण जे टर्म में हूंदो आहे की अगरि अल्लाह चाहे वलो शाह अल्लाह जी मर्ज़ी हुजे अल्लाह जी इहा मर्ज़ी हुजे लज़हब बिसमीहिम त अल्लाह साईं वठी लाइ हिननि जी ॿुधण जी जेका कुवत आहे इहा वठी लाइ उहा अबसारहिम ऐं हिननि जी अखियुनि खे बि वठी लाइ अल्लाह चए थो ऐं इहो करे थो सघां ऐं इहे सभु शयूं करे थो सघां इन अल्लाह अला कुल्ली शै ऐं त हर शइ ते कुदरत रखां थो इन अल्लाह बेशक अल्लाह जेको आहे अला कुल्ली शै हर शइ जे मथां जेको आहे कुल्ली शइ क़दीर आहे उहो बिल्कुलु क़ादिर मुतलक़ आहे उहो जंहिंखे जंहिं वक़्तु जहिड़ी शइ करणु चाहे कंहिंजी ज़िंदगी वठणु चाहे कंहिंजो कनु वठणु चाहे कंहिंजी अखियूं वठणु चाहे वठी थो सघे ऐं उन तरीक़े सां कंहिंखे हिदायत ॾियण त हिदायत बि ॾेई छॾे कंहिंखे सुठी सम्झ ॾियणु चाहे त सुठी सम्झ वे ऐं क़ुर ॾियण जी माना इहा आहे की असांजो रब जेको आहे रहमान आहे जेको रहीम आहे जेको रहम में भरियो पियो ऐं किताब ॾियण जो माना ई इहा आहे की तव्हां इन किताब खे पढ़ी पाण खे बचायो ऐं दोज़ख जे पासे जेको आहे हलण जी जेका मार्च आहे तव्हांजी उहा बंदि कयो ऐं सुठे रस्ते ॾांहुं हलो जेको तव्हांखे जन्नत ॾांहुं खणी वञे अलाह जी रज़ा ॾांहुं खणी वञे अलाह जी ख़ुशनुदी जी तरफ़ ताईं खणी वञे अॼु हिन ते ख़तमु था करूं आयत नंबर 20 ते असांजो ॿियो रुकू ख़तमु थियो अलाह साईं असांखे क़ुर शरीफ़ खे पढ़ण जी तौफ़ीक़ अता करे हिनखे स्टडी करण जी तौफ़ीक़ अता करे इंशा अल्लाह असां 2 रुकू कोशिशि कंदासीं की हिकिड़े ॾींहं में कोशिशि कंदुसि की रिकॉर्ड करे सघां पर ही 40 रुकू आहिनि हिन सूरा जा ही वॾी सूरा आहे हिन में ऐं अॻियां हली करे आयतनि जो बि जेको साइज़ आहे उहो वॾो थींदो वेंदो शुरू में जेके नंढियूं आयतूं पढ़ूं पिया हींअर पाण पर जीअं जीअं अॻियां वेंदासीं त वॾा वॾा मसइला हिन में ॿुधाया वेंदा उन्हनि जो हल ॿुधायो वेंदो त अलाह साईं सां असांजी दुआ आहे की असां जेको आहे 3 क़िस्म जा माण्हू पढ़िया हिकिड़ा माण्हू जेके आहिनि उहे सचा हिकिड़ा माण्हू जेके आहिनि पूरा कुफर करण वारा कूड़ करण वारा ऐं 3 क़िस्म जा माण्हू आहिनि मुनाफ़िक जेके चवनि हिकिड़ी ॻाल्हि था पर यकीन हुननि जो वरी ॿी ॻाल्हि में आहे उहो अलाह साईं मुनाफ़िक़नि लाइ चयो आहे की इहे दोज़ख जे सभिनीनि सां हेठे तबिके में हूंदा तरे में हूंदा अलाह साईं असांखे मुनाफ़िक़त सां महफ़ूज़ रखे असां जॾहिं चऊं की असां ईमान आंदो आहे त पोइ अलाह साईं जे हुकुम जी तामील बि कयूं उन जा जेके फ़राइज़ आहिनि हुन जी जेके ॿुधायल निमाज़ूं आहिनि उन जा ॿुधायल रोज़ा आहिनि उन जी ॿुधायल जेके ॻाल्हियूं आहिनि ग़रीबनि जे कमु अचणु मदद करणु ज़कात ॾियणु हज करणु इहे जेके बि असांखे फ़रीज़ा ॿुधाया आहिनि अलाह साईं उहे फ़रीज़ा असां ते आसान करे ऐं असां अलाह साईं जो जेको हक़ आहे जेको असांजे मथां आहे उहो जेको आहे कंहिं दर्जे में जेको आहे पूरो करूं ऐं हुनजे रहमत ऐं बरकत जे हुसूल जा जेको आहे जे क़ाबिल थियूं असां हुनजो जेको आहे हुनजो रहम ऐं करम हासिल करे सघूं बिस्मिल्लाह रहमान रहीम वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र जज़ाकुमुल्लाह खैर बारकल्लाहु फीक।